मलिक रियाज़ हिकिड़ा 4-5 पैचिस जेके आहिनि किथे परचेस करे छॾिया. उन खां पोइ MD थो चवे MDA मली डेवलपमेंट अथॉरिटी जो सुहेल बाबू वॉज दी MD ऑफ दी MDA मैनेजिंग डायरेक्टर साईं. वीचारो अलाए किथां खां उनखे खणी आया, न को CSP ऑफिसर हो, न को PCS ऑफिसर हो, हितां हुतां खां खणी करे उनखे जेको आहे लॻाए करे साईं डायरेक्ट उनखे MD करे छॾियऊं. मता नथा वञनि असांजी बादशाही. तव्हांजी बादशाही इहा ई आहे, ज़रदारनि जी साईं बादशाही त इहा ई आहे. असां ॾिजंदा आहियूं नालो खणी पर जेको आहे असांखे डायरेक्ट MD जो उनखे MD करे छॾियऊं. डायरेक्ट हुनखे MD करे छॾियऊं. रुॻो हुनखे MD न कयूं. मंज़ूर काका साहब, कादिर काका वॉज़ी वॾो मशहूरु माण्हू आहे. मशहूरु माण्हू आहे साईं. सिंध में जेके सिंध बिल्डिंग कंट्रोल वॾे खां पोइ जेकॾहिं करप्शन जा किसा आहिनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी उनखे ॾेई छॾियऊं. मालिक अच्छे करे. ठीकु साईं. मोहम्मद अली शाह खे डिप्टी कमिश्नर लॻाए छॾियऊं. वाह से वाह. राव अनवार खे हुननि जेको SSP मलीर लॻाए छॾियो. ज़बरदस्त. असांजो दोस्त आहे. बट द थिंग इज़ अहिड़े तरीक़ेकार सां मुख़्तियारकार लेवल ते मथां खां कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, MDA, मुख़्तियारकार, तपेदार सभु पंहिंजा. हाणे तव्हां खेॾो, सभु तव्हांजा आहिनि, तव्हांखे अपोजिशन आहे ई न. इहो शुक्र थियो अञा त मलीर जो नालो न मटायो, न त इहो ज़िलो बेरियाब करे पिया सघिया. अहिड़ी सूरत हाल हो इहा ॻाल्हि. यस एग्ज़ैक्टली, यू आर राइट. बिल्कुलु इहा ॻाल्हि हुई. ऐं इनखे सिर्फ़ु ज़िलो न, मां तव्हांखे फ्रैंकली ॿुधायां त इनखे ज़िलो करे इनखे MNA जी सीट हिकिड़ी अलॻि पिया ॾियनि. मां अंदरि जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, कंहिंखे बि ख़बर न आहे. ओ यस, आई एम वेरी मच सीरियस. अच्छा. ऐं 2 MP जूं सीट्स. ऐं तव्हांखे मां इहो उहे मलिक रियाज़ खे पिया ॾियनि. साईं मलिक रियाज़ हिकिड़ो जंहिंजे लाइ चवे एग्ज़ैक्टली त हुननि चयो साईं 5 लख घर त हिते ठही वेंदा न घटि में घटि. ऐं उन जी आबादी मल्टीप्लाई बाय 4 कयो त 20 लख थी वई. उन खां मथे थी वट एवर जेका बि थी वई. नओं हिकिड़ो ज़िलो ठहिया जंहिंजो नालो बेरिया टाउन हुजे. हिकु MNA 2 MP MNA ऐं MP. ऐं तव्हांखे साईं मां हिकिड़ो ॿियो बर्स करे वञा ऑनेस्टली. हिकिड़ो त MP जो नालो मूंखे पर्सनली ख़बर आहे त उन चयो साईं मां MPA थींदुसि हितां जो. बंगलो अथसि पंहिंजो अंदरि बैरिया टाउन में बहितरीनु अली विला ठहियल आहे. वञी त ॾेखारे. सीज़ थी वियो. अच्छा, अली विला हिननि छा ठाहियो? हाणे वरी गपशप में तव्हां सां जेको आहे न हिकिड़ो अली हाणे माना ठहणु शुरू थियो. हीअ बेस हाणे हीअ हेॾा सॼियूं एप्रूवल्स, सॼियूं फाइलूं, ज़मीनूं मिली वियूं. हाणे तव्हां पंहिंजो धंधो शुरू. जेके वीचारा माण्हू हुआ कंहिंखे डंडा हणी करे कढियऊं, जेके ॻोठाणा हुते हुआ वीचारा अबोज, कंहिंजा कब्रिस्तान ठहियल आहे. ग़लती जेका सभिनी खां वॾी कब्रिस्तान खे ड्राए, तारीख़ी ॻोठ जेके आहिनि ड्राए विया. सिधो करे बैरिया टाउन तव्हां ठाहियो. हलो, तव्हांजी महिरबानी. असांखे सिंध वारनि खे तव्हां बैरिया टाउन, कराची जी सूरत में हिकिड़ी बहितरीनु लिविंग स्टाइल तव्हां ॾिनी, तव्हांजी वॾी महिरबानी. पर साईं जेकर तव्हां असांखे ॾिनी त तव्हां असांजे मथां का ख़ासि महिरबानी न कई. पैसा वरिता न, पैसा त वरिता न साईं. तव्हां जेका लैंड जेकर 10,000 तव्हां एकड़ लैंड वरिती आहे फॉर एग्ज़ाम्पल, त 1 लख लैंड त तव्हां ऑलरेडी विकिणी छॾी आहे. कंहिंखे विकिणी आहे? असांखे विकिणी आहे. असां सिंधियुनि खे विकिणी आहे. रोहन था जेके माण्हू जेका 90,000 एकड़ इलीगली हिननि खपाइण शुरू करे छॾी. साईं अञा वरिती कोन हुआ. हल मां इन क्वांटम ते थो ॻाल्हायां. किथे 10,000, किथे 90,000. 90,000 हिननि उहा विकिणी छॾी जेका हिननि जी लैंड हुई कोन, हिननि वरिती कोन हुई. हीअ चवनि पिया असीं आहिस्ता आहिस्ता असां वठंदा वेंदासीं, उन खां पोइ माण्हुनि खे पे कंदा वेंदासीं. अच्छा, वॉट एवर काइंड ऑफ दी उन्हनि जी का स्ट्रेटेजी या प्लानिंग जेका बि हुई. पर साईं किथे 10,000, किथे लख, 1 लख. दिस इज़ कॉल्ड चीटिंग पब्लिक एट लार्ज. इहो केस अलॻि हले थो हींअर नैब में. इन ते पाण डिस्कशन में अची वेंदासीं. त चीटिंग छो जो असां त अवाम जी पल्स ते था ॻाल्हायूं न. असांजो कमु जेकॾहिं हींअर ॻाल्हाइण मलिक रियाज़ सां का दुश्मनी कोन्हे. असांजी मलिक रियाज़ सां काई दुश्मनी कोन्हे. असांजा पीपल्स पार्टी वारा असांजा पंहिंजा दोस्त आहिनि. असां हिते सिंध में जावा आहियूं. असां त भाई डिफॉल्ट ई पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं. ऐं पर जेको ग़लति आहे उनखे ग़लति चवंदासीं, जेको सही आहे उनखे सही चवंदासीं, चाहे केरु बि छा बि चवे असांखे. सही ॻाल्हि आहे.